हिकु दफ़े नबी सही फरमायो, हज़रत सौबान थो रिवायत करे फरमायूं क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यूशिकुल उमम अन तदाआ, यूशिकुल उमम अन तदाआ, क़ौमूं हिक ॿिए खे सॾींदियूं, यहूदी सॾींदा, नसारा सॾींदा, कादियानी सॾींदा, भील सॾींदा, बागड़ी सॾींदा, जेके बि दुनिया जे अंदरि माण्हू आहिनि उहे हिक ॿिए खे सॾींदा, उहे सॾे काॾे आणींदा हिक ॿिए जे मथां, मुस्लमाननि जे मथां। इहे सभु अचे कमा तदाल आकिलत वाला कसा थिया, जीअं खाईंदड़ भत जे दावत ते काज विहांव ते सॾु कराइनि था फलाणे हंधि हलो भतो आहे हली खाओ, ईअं हे जेका आम मुस्लमाननि जी क़ौम आहे जॾहिं बेफ़रमान थी वई आहे त इहा क़ौम जेका ॿी ताक़तवर थोरी आहे इहे हिक ॿिए खे सॾींदा। अहिड़ी तरह ॿिया काफ़िर मुस्लमाननि ते तव्हां हिंदुस्तान जे अंदरि अख़बारुनि में पढ़ियो आहे 1000 खां मथे मुस्लमान शहीद थी विया आहिनि। इहे छाजे करे थिया आहिनि जो उन्हनि असां मुस्लमाननि में चऊं जेका जिहाद जो जज़्बो हो सो निकिरी वियो आहे। माण्हू असां वटि ईंदा आहिनि चवंदा आहिनि पैसा तमामु घणा थी विया आहिनि, भला पोइ असां छा करियूं, बैंकुनि में न रखूं, ॿियो कार्य करियूं। बाबा बैंक में पैसो रखणु सूदी कारोबार खे मदद करणी आहे, बैंकुनि में पैसो तव्हां न रखो। सही हिफ़ाज़त किथे करियूं? मां चयो हिफ़ाज़त जो तरीक़ो इस्लाम जेको कयो आहे उहो छो नथा करियो? तव्हांखे मां लाउड ते ॿुधायां थो, लाउड ते ॿुधायां थो, लाउड ते ॿुधायां त पंहिंजे दौलत खे, पंहिंजे मिल्कियत खे, पंहिंजे इज़त खे, पंहिंजे सोन खे, पंहिंजे चांदी खे हिफ़ाज़त जो तरीक़ो जेको इस्लाम कयो आहे उहो रखो। उहो कहिड़ो तरीक़ो आहे? अल्लाह ताला क़ुरान में फरमाए थो अइदू लहुम वस्तताकुम मिन कुव्वतिन व मिन रिबातिल खैल तुरहिबून बिही अदुवल्लाहि व अदुवकुम या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुनजीकुम मिन अज़ाबिन अलीम तु'मिनून बिल्लाहि व रसूलिहि व तुजाहिदून फी सबीलिल्लाहि बि अमवालिकुम व अनफुसिकुम ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। ऐ ईमान वारो, असां तव्हां सभिनी खे सॾु थो करे ख़ुदा, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, असां था चऊं लब्बैक अल्लाह हुकुम कर। हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुनजीकुम मिन अज़ाबिन अलीम, तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां छॾाईंदड़ हिकु वॾे वापार जो ॾस ॾियां। ख़ुदा थो फरमाए वापार करियो मूंसां, अज़ाब खां छुटी वेंदव। साईं ॿुधाए कहिड़ो आहे? फरमाए तुजाहिदून फी सबीलिल्लाहि बि अमवालिकुम व अनफुसिकुम, अल्लाह ते ईमान आणियो, अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो, जिहाद करियो अल्लाह जे रस्ते में, जिहाद करियो। छा असां साईं जिहाद करियूं? बि अमवालिकुम व अनफुसिकुम, माल बि अल्लाह जे रस्ते में ॾियो, जान बि अल्लाह जे रस्ते में ॾियो। जान खे जिहाद जे लाइ तयारु कयो, हर ज़ुल्म जे मुक़ाबले में, हर कुफ्र जे मुक़ाबले में, हर बुछड़ाई जे मुक़ाबले में, हर शिरक जे मुक़ाबले में, हर इस्तिहसाल जे मुक़ाबले में तव्हां उथी ऐं तयारी करियो, पंहिंजी कुवत खे जमा करियो, पंहिंजे माल सां जान सां जिहाद जा सामान ख़रीद करियो। अॼोके दौर में जिहाद जो सामान एॾो महांगो आहे जो जेके बि मुस्लमान आहिनि, वॾा वॾा अमीर सरमाएदार आहिनि, उहे जेकॾहिं जिहाद जो सामान ख़रीद कनि त पंहिंजे घरनि में उहे टपड़ा रखी सघनि था जेके हिननि जी हिफ़ाज़त ऐं इज़त ऐं बचाव जो सबबु बि बणजनि। बैंकूं बि बिल्कुलु ख़ाली थी वञनि सूद खां हिकिड़े पासे ते बचनि, इज़त ॿिए पासे ते रखनि, ताक़त पंहिंजी ॿिए पासे ते जमा कनि, असुल सां लैस थी वञनि। केरु आहे जो पोइ हिननि जे मथां हमिलो करे? तव्हांजे हेॾनि सारनि शहरनि में ॼऊं हिकिड़ा माण्हू अचे लंघी बंदूकूं खणी थकाव कयूं हलिया था वञनि, माण्हू कोठनि ते बीठा आहिनि, घिटियुनि में बीठा आहिनि, वलर में बीठा आहिनि, कंहिंखे इहा सियासत कान्हे जो उन्हनि जे मथां हिकिड़ो ठकाव छोड़े। इहा तव्हांजी बुज़दिली आहे, इहा तव्हांजी इहा हिकिड़ी बिल्कुलु इंतिहाई डपु आहे जो इहा हालत थी वई आहे। मुंहिंजे हुज़ूर साईं खां पुछियऊं त साईं जेकॾहिं इहा हालत क़ौम में थिए न यौमदिन क़लील, साईं असां थोरा थी वेंदासीं छा? जीअं हिक ॿिए खे माण्हू वठी वंगारू करे अचे हमिलो करे, के क़तल कंदा, के इग़वा कंदा, के माण्हू खणी वेंदा, ऐं ॿिया माण्हू सभु सॼे शहर जा लखो माण्हुनि जो कमर में बसि को कोन चुप बाज़ार में हेड़े सारे हिन मैदान जे अंदरि जेकॾहिं हिकिड़ा माण्हू 5-15 अचनि, अचे किलेशन कोर्स खणी ठक ठक करे 10 तरह जा माण्हू इग़वा कयो हलिया वञनि त ईद जे ॾींहुं तव्हां खजी सघो था। हिन खां वधीक बि कहिड़ी नामर्दी आहे तव्हां क़ौम जी? तॾहिं त अल्लाह ताला फरमाए त बैंकूं था भरियो पैसनि सां, घर अचनि था भरियो हथियारनि सां। जेको तव्हांजो तरीक़ो आहे दौलत जे बचाइण जो, इज़त जे बचाइण जो, नंग जे बचाइण जो, दीन जे बचाइण जो, इस्लाम जे बचाइण जो, पैसा था बचाए, इहे पैसा तव्हां क़बर में खणी वेंदो, जिहाद तव्हां सां क़बर में हलंदो, ईमान तव्हां सां क़बर में हलंदो। ॻाल्हि सम्झ में अचे थी की नथी अचे? तव्हां चवंदो हुकूमत नथी ॾे पई असांखे इजाज़त। मां त चवां अहिड़ी हुकूमत खे थुक आहे, थुक आहे अहिड़ी हुकूमत खे, थुक आहे जो सारी क़ौम खे मुसलमान थो बणाए छॾे। इहो बेग़रत थो, इहो कादियानी थो, इहो क़ौम खे गैर मुसलह करे निहत थो करे माराए थो। तव्हां हिन ज़मीन जे मुक़ाबले में तव्हां सभई हथियार वठो, मां तव्हांजो अॻुवान थी हिन सां मुक़ाबिलो कंदुसि।
मां तव्हांखे साफ़ ॻाल्हि ॿुधायां थो, तव्हांजे ईद जो मौक़ो आहे, तव्हां वटि सिपाही हुजनि, तव्हां वटि फ़ौज हुजे, तव्हां वटि पुलिस हुजे, तव्हां वटि हाकिम ऑफिसर हुजनि, मां सभिनी खे ॿुधायां थो त मां तव्हांजो जिहाद जे मसइले में अॻवान आहियां। तव्हां सभु पंहिंजे दौलत ते हथियार वठो, बिना लेसन जे हथियार मां तव्हांखां ज़िया केरु तव्हांखे मंज़ूर न कराए ॾियां त पोइ मूंखे बि शर्म नथो अचे मुस्लमाननि खे? बैंकूं भरी वेठा आहियो पैसनि जो, निभागो तव्हां पंहिंजे घरनि में हथियार नथा रखो। तव्हांजी हिकिड़ी गोली तव्हांजे घर वारी जे एरीग खां बहितर तव्हांखे कमी ईंदी, हिकु फुलीअ खां तव्हांखे बहितर कमी ईंदी हिकिड़ी गोली जेकॾहिं तव्हांजे घर में हूंदी। तव्हां बेशरम थिया आहियो, बेगैरत थिया आहियो। मुंहिंजो हुज़ूर थो फरमाए इहो, चयो या रसूल अल्लाह नहनु यौमइज़िन क़लील, असां किलत में हूंदासीं थोरा, फरमायो त ला बल अंतुम यौमइज़िन कसीर, तव्हां घणा हूंदो, लखे हूंदो, वलाकिन्नकुम गुसाउ, पर तव्हां थी पवंदो गुसा। साईं गुसा छा आहे? फरमायो गुसा थींदो आहे जीअं पाणी वहंदो आहे, पोइ पाणी जो वहंदो आहे त गंदु कुटो कहजर उनजे मथां हलंदो आहे, तरंदो वेंदो आहे, तरंदो वेंदो आहे। तव्हां दुनिया जे अंदरि ईअं तरंदे नज़र ईंदव जीअं पाणीअ जे मथां कुटो गंदु छेणो छोड़ो तरंदो वेंदो आहे। पोइ इहो पाणी जे मथां छेणे छोड़े कुटे जो तरणो इहा इज़त आहे। पाणी कम जो हूंदो आहे, पर छेड़ो छोड़ो गाह जो मथां जेको तरंदो वेंदो आहे पाणीअ ते, इहो कमु ईंदो आहे, पाणी कमु ईंदो आहे। फरमायो त तव्हां हुन वक़्त में अहिड़ा हलकड़ा हूंदव जीअं रुगो ख़ाली पंहिंजे हवा ते पिया हलंदव, ॿी का तव्हांजी इज़त कान हूंदी। बल अंतुम यौमइज़िन कसीर वलाकिन्नकुम गुसाअ, गुसाए सहल वलयंज़िअन अल्लाहु मिन सुदूरि अदुबिकुमुल महाबत, तव्हांजे दुश्मन जे दिलनि मझां ख़ुदा रोब कढी वठंदो। पोइ वलयग़ज़िबन फी क़ुलूबिकुम वहन, तव्हांजे दिलनि में वरी सुस्ती ईंदी, तव्हां गीदी डरपोक भारी थी पवंदव, दुश्मन तव्हांजो ताक़त वठी वेंदो, पोइ तव्हांखे घरनि में अचे मारे वेंदा। काल कायल या रसूल अल्लाह मल वहन या रसूल अल्लाह, साईं वहन कहिड़ी शइ आहे जेका असांजे दिलि में ईंदी? फरमायो हुब दुनिया व कराहियतुल मौत, दुनिया सां मुहबत हूंदव, चवंदव हे पैसा ऐं ॾोकड़ इहे असां वटि हुजनि, इन जी सूरत न बदिलायूं, क्लेशन कोह में न बदिलायूं, बम में न बदिलायूं, गोलीअ में न बदिलायूं, पर हिनखे सोन में चांदी में बदिलायूं, बंगले मारी में बदिलायूं। तव्हां जेकॾहिं झूपड़ी में वेहो ऐं पंहिंजी गैरत बचायो तव्हां अमीर आहियो, जेकॾहिं बंगले में वेही ऐं लुट जो त तव्हां ज़लील आहियो।